यौम सिंधी सकाफ़त के मौके पर मुख्तलिफ तंजीमों और शहरियों की जानिब से रैलियों का इनेकाद। रैलियों के शुरा ने सिंधी गीतों और ढोलक की ताप पर रक्स किया, और जबकि शहरियों ने सिंधी अजरक और टोपियाँ जेब तन करके रैलियों में शिरकत की। सिंध जी सकाफ़त जो ॾियारो आहे, सॼी सिंध जोश जज़्बो ॾिसण वटि आहे। ॿियो कड़ी त सिंधी क़ौम खे सलाम पेश कयूं था। ख़ुशि आहियूं। असांजो ई सम्झो क़ौमी ईद जो ॾियारो आहे सिंधी क़ौम जो। असीं हिन प्रोग्राम जे ज़रिए, हिन चैनल जे ज़रिए सॼी सिंध खे, सॼे पाकिस्तान खे, सॼे आलम खे मुबारक था ॾियूं। हाले सां मां ईअं चवंदुमि अहिड़ो ॾींहुं आहे जेको जिते असांजी सभु सियासी समाजी पार्टियूं हिकु रंग में रंगजी थी वञनि। मां चवां थो हीअ ईद खां वधीक ॾींहुं आहे। उन्होंने मजीद कहा कि सिंध हमारी जान है और हमारे लिए सबसे पहले सिंध। कैमरामैन तनवीरी साजी के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदाद कोट।